साईं मौलाना मोहम्मद सालिह साहब हिन वक्त मुनाज़िरे जो दौर कोने, हिन वक्त मुबाहिसे जो दौर कोने। अज असांजी सुरीलू ऐं रिवायती तकरीरूं अग़ियार कोन था ॿुधनि, असांजे जलसनि में उहे था अचनि जेका असांजा आहिनि, हम ख़्याल आहिनि, हम नज़रिया आहिनि। डॉक्टर बीमार खां नफ़रत नाहे कंदो, बीमारीअ जो इलाज कंदो आहे। अॼु ॾींहं ताईं असां बीमार खां बि नफ़रत कई आहे, बीमारी खां बि नफ़रत कई आहे। माहौल पैदा करणो पवंदो, कचहरियुनि जो माहौल पैदा करणो पवंदो। जीअं मौलाना चयो त तश्कील कयूं था अमन आलम कॉन्फ्रेंस जे लाइ 3-4-5 माण्हुनि जी, ईअं ई असांखे पंहिंजनि घरनि, पंहिंजनि ओताकुनि जा दरवाज़ा खोलणा पवंदा, पंहिंजनि मदरसनि जा दरवाज़ा खोलणा पवंदा। अल्लाह जे मुनकिरनि सां, रसूलुल्लाह जे मुनकिरनि सां, दीन जे बाग़नि सां रुगो गॾु न विहणो पवंदो। भाकुर पाए उन्हनि जे लाइ दरवाज़ो खोले, चांहि ऐं पाणीअ जो कोप ते उन्हनि खे कचहरीअ ते विहारे, दलील जे ज़रिए, कचहरीअ जे ज़रिए उन्हनि खे क़ाइल करणो पवंदो। हालात तब्दील पिया थियनि, मुआशरो तब्दील पियो थिए। हाणे रिवायती तकरीरूं कोन हलंदियूं, हाणे मुनाज़िरा कोन हलंदा, हाणे माण्हुनि जे अक़ीदे ईमान जो मसलो आहे। ऐं हिन वक्त जेकी दुनिया खेप तैयार कई आहे, उहा खेप तव्हांखे जाहिल पई समझे, पंहिंजो पाण खे आलिम पई समझे, पंहिंजो पाण खे पढ़ियल पई समझे, पंहिंजो पाण खे फिलासफर पई समझे। उन खेप सां अवां मुनाज़िरे, बहस, मुबाहिसे ऐं काफ़र काफ़र जे नारनि ते क़ाइल नथा करे सघो। इन्हनि बीमारनि जे इलाज जे लाइ तव्हांखे पंहिंजो तौर तरीक़ो तब्दील करणो पवंदो।